Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी अॼु भला धोल धोल खे पियो थो वॼाए गिरियाणी भला को भत जो केरु सॾु ॾेई विया छा जो ये लाॾड़ा पई थी चवी भत जो थी ॿुधी त बसि ये नचकार पिया था पवनि बस कर तो वांगुरु कान आहियां जो सॾु मिले तो ख़ुशि थिया ऐं ख़ैर सां मुंहिंजो पोटो ईंदो हिन अङण ते घुमंदो फिरंदो ऐं ॾाढी ख़ुशि थींदी ओयो वरी उठार ओगर वराई न सां ठही कोन बाक़ी हाणे पोटड़े सां थी प्यार करी खुदा खुदा कर गिरियाणी घर सां प्यार कर घर सां प्यार कर हा साईं बराबर सचो आहे मां तव्हांखे घर में वेहण किथे थी ॾियां सॼो ॾींहुं चवां थी ॿाहिरि हुजो खुदा खुदा कयो सॼो ॾींहुं वेही मुंहिंजो सिर खाईंदो आहे न घर में कोन थो वेही घर विहऊं कीअं घर खे ठाहे छॾी थाणू विहणो ई कोन थी रुगो थो पियो किरो थो पवई अड़े फ़क़ीरियाणी बचड़नि सां प्यार कर पाड़े वारनि सां सुठो सुलूक कर त का आख़िरत चङी थियई भले वॾो थो ॻाल्हाई हाणे मां ख़राब मुंहिंजी आख़िरत ख़राब सुठा ई तव्हां आहियो सभु घर जा भाती ईअं न बाक़ी मां ख़राब आहियां फ़क़ीरियाणी हाणे छॾ हिननि उगरनि ॻाल्हियुनि खे अलाह असां हिन पोटड़े जी न तो ख़ुशख़बरी ॿुधाई आहे सच पुछी त मुंहिंजो बंदर ठरी पियो हाणे हीअं कर को लाॾड़ो चओ त इन ख़ुशीअ बि मां बि नचां इहे चओ न अदा ज़हूर ख़ैर त आहे तबियत सही न आहे छा तबियत ठीक आहे अदा आदम पर अॼु बचल खान वारनि सफ़ा मायूस करे छॾियो आहे चाचा ज़हूर बाबे बचल खान छा चयो बचल खान सां गॾु ॿियनि बि ॻोठ वारनि झलियो त सोभारे ते करम खान जे खून जो फरियाद न लिखरा इहा त सुठी ॻाल्हि आहे चाचा सोभारो ॼाणे या करम खान जा ॿाहिरि ॼाणनि इन में तुंहिंजो छा वञे माना सॼो राज इहो थो चाहे त सोभारे खे सज़ा न मिले चाचो बचल खान सोभारे खे माफ़ करे चुको आहे बाक़ी सज़ा छा जी कानूनी तौर ते सोभारो खान करम खान जी खून जो ॾोहारी आहे चाचा ज़हूर तूं ई करम खान खे पंहिंजे हथनि सां मारियो हो न ऐं ॾोहारी सोभारो कीअं थी वियो इहो सच आहे चाचा ज़हूर तूं हिन राज में रही सोभारे सां कोन विड़ी सघंदे चाचा सोभारे सां विढ़ण में तोखे कहिड़ो फ़ाइदो आहे कमाल आहे पुट कल्ह त तव्हां बि सभिनी सोभारे खान सां झेड़े जी ॻाल्हि पई कई हिन ॻोठ में पहुचण सां तव्हां बि बदिलजी वियो जॾहिं राज जो चङो मुड़ुसु सोभारे सां नथो विढ़े पोइ असां छो विढ़ूं उन्हनि सां चाचा तूं बि आकड़ ऐं वॾाई छॾ इज़त वारी ज़िंदगी गुज़ार ऐं हिन राज में रहणो अथई न त पोइ चोरी चकारी छॾ ऐं मूं वांगुरु कोडर कुल्हे ते रखणी पवंदई खेरल कुल्हे ते कोडर रखण वारा ॿिया हूंदई पाण त अच्छा ओजरा कपिड़ा पाए घुमंदासीं अदा कुझु न कुझु त करणो पवंदो न बाबा कम करण लाइ खोड़ कम आहिनि चाचो ज़हूर छा कोडर कुल्हे ते रखंदो अधी कुंज महिनत जी मानीअ जो मज़ो ई पंहिंजो आहे अदो महिनत करे न करे मां महिनत कंदुसि अदा वेही मां बि कोन खाईंदुसि अदा मूं सोचियो आहे त माल जो वापार कयां ऐं उन मां भली रोज़ी मिलंदी तूं हिकु छो ॿई ॿाहिरि माल जो वापार कंदासीं घणो मुनाफ़ो थींदो माल चारींदासीं बि पोइ इहा ॻाल्हि आहे त दा तयारु थी जाएं सुभाणे ॿई ॿाहिरि पीढ़ीअ ते हलंदासीं
अॻु त बाबा जेॾां बि वेंदो हुयो मूंखे ज़रूरु ॿुधाईंदो हुयो, पर अॼु सुबुह सां लठ खणी निकितो आहे, अलाए केॾां हलियो वियो आहे ऐं मूंखे ॿुधाई बि नाहे वियो त कहिड़े कम सां वियो आहे। उहो त सिजल ते मोटी ईंदो आहे, पर अॼु त सोमाणी थी वई आहे, हींअर ताईं नाहे आयो। बाबा हींअर ताईं ज़ाहिर ई नाहे थियो ऐं ॿाहिरियों दर बि खुलियो पियो आहे। शायदि बाबे बचल ख़ान सां गॾु कचहरी में वेही रहियो हूंदो। देरि सवेर त उहो बि अची वेंदो आहे। मां थोरी देरि जेल थी डिगी करे वठां। ॿाहिरियों दरवाज़ो खुलियो पियो आहे। मां कीअं सुम्हां? सॼो ॾिहाड़ो घर खां ॿाहिरि रहियो आहे ऐं मूं बि सॼो ॾींहं धोता अथमि, थकिजी पई आहियां ऐं मां सुम्ही पियमि त निंड अची वेंदी। दरवाज़ो बंदि करे थी अचां, पर दरवाज़ो कीअं बंदि कयां? जे बाबा अची दरवाज़ो खड़काए पोइ ऐं मूंखे सुजागी न थिए ऐं नाराज़ थी चवे त पोइ वरी मुंहिंजो इंतज़ार बि न कयो। अलाह साईं, बाबा ना ख़ैर कजां। ख़बर नाहे त बाबा अलाए किथे आहे ऐं ॻोठ में हुजे हा त ॻोठ जे वेझड़ में ई त आहियूं, ज़रूरु मोटी अचे हा। हिन महिल कंहिंजो वञी मां दर खड़कायां? ख़ैर, सुबुह सिज उभरे त मां कंहिं न कंहिं खे वञी ॿुधायां थी। बाबा खे त मुंहिंजी फ़िक्र ई नाहे। सॼी राति थी वई आहे, मां घर में अकेली आहियां। अहिड़ी कहिड़ी मजबूरी आहे जो बाबा राति जो घर ई न आयो? चाचो भोग बि मूंसां हवाल पुछण नाहे आयो। मां त इद्दत में आहियां, घर खां ॿाहिरि वञी कंहिंखे ॿुधायां? ख़ुदा कंदो सुबुह ताईं बाबा अची वेंदो, मूंखे ॿाहिरि ई कोन वञिणो पवंदो। मां रुगो ॿाहिरियों दर बंदि करे अचां, पोइ चांहि ठाहे पीआं थी ऐं बाबा जो इंतज़ारु थी कयां। वो लीमा खबर हो? अरे जीरा तार हो न? हे रोलू, हथ मुंहुं धोई गुरड़ी करे पोइ ॻाल्हाईंदो कर, ॾिसी कोन थो असीं ॿई चेहरा वेठा आहियूं। वाह वाह हकीम लतीफ़ी, वाह जो फकी ॾिनी थे। चपटीअ सां असुल करार अची वियो आहे पेट में, दिलि थी चवे त अञा 4 मानी बि खावा। खबरदार, हकीम जे हुक्म जी खिलाफ वर्जी नाहे करणी। रोज़ाना अवां ॿिनी भाइरनि खे अधु पा अटे जी छाण वारी मानी मिलंदी। मूरीअ खे लूण लॻाए सुबुह शाम सॼो महीनो खाइणी पवंदव। ऐं आँख पत मतेरी इन त न तबाह गोटा माननि जा खाई तबाह करे छॾा। हाणे ख़बर अथव अटो वञी 80 रुपए किलो लॻो आहे। मूंखे भले छिटी लस्सीअ सां मानी ॾियो, पर इहो राति जो मिड़े अधु किलो खनि खीर जो ॾियो। बाक़ी मूरियूं वञी पाण खाओ, असांखे कोन ख़बर। छो मूरियूं वञी पाण खाओ? तोखे थधि में घाटी लस्सी त ॾेखारणी नाहे। जे खीर पीअणो अथई त दर ते का सुआ में वठी ॿध। अरे पाव खीर जे लाइ में वठूं, असुल कावड़ देड़ी थी अचे जो। न बस हेॾे पा खीर रुगो तव्हां ब पींदो, असां मतेरी माण्हू न छा? छो असांखे हकीम खीर पीअण खां जलवा छा? अरे मोरन जहिड़ो अलाह दाल ॾिनो अथई, वञ आया कर, वञी में वठी ॾींसि, ओधर खणी बि ॾींसि। अहिड़ो दाल मूंखे मिलिया त मां 2 में वठी ॾियां था। भाॼाई भाॼाई खे चिटो कर त भाॼाई में जो गाह मलण ई खीर ॾुअण ईंदो अथई। मां छा लाइ में जो गाह मलींदसि ऐं ॾुहंदसि? तव्हां ॿई भाइर छा लाइ आहियो? ख़ैर भला गाह जी भरी त ॿनिन मां करे ईंदी नी। हाणे मतेरी तूं मतिया गाह खणाइण जे लाइ हे कबूतर जहिड़ी माई हीअं गाह जो भरी खणी सघंदो? हा, बाक़ी मतेरी खीर ॾुही सघे थी, ॾुध विलरे सघे थी, उहो कमु ॾसो जेको करे बि सघे न।
तव्हां पाण लुड लॻा पिया हो, तव्हांखे भरो आहे। तव्हां कमु कंदो त प्यारा लॻंदव न, पोइ तव्हांखे मखण सां मानी बाक़ाइदे ढिबोरे ॾींदो। पर तव्हां कमु खां लवायो छो था? अदा लवाइण वारे ते लानत आहे। एतिरो खफ़ो करण खां बहितर न आहे त सेर खीर जो वठी पाड़े मां ऐं पा करे पियूं। ऐं सुबुह जो लस्सीअ लाइ लोटो खणी पाड़े जा घर पिनंदा वतो ॿई भाइर। जे खीर पीअणो अथव त सुआ मेह वठी अचो, न त ॿई भाइर खाओ मूरियुनि सां मानी। अदाली मां इन रोलू निभागे ते मूंखे अहिड़ी थी कावड़ चई जो मुक सां फे विझांसि। असांजो खाधो पीतो जेको आहे ख़राबु कई वेठो आहे। हकीम खां दवा वठी ॾेई मौत जे मुंहं मां तव्हांखे कढियो आहे। हाँ, वरी वठी छा फिफड़? अलाए बस चोट चाढ़ियां खार वारे टीन में खाई ढौकियो। पोइ बि अज़ाब में त उहे ई असां। हाणे त हकीम बि तव्हां ॿिन्ही खे दवा कोन ॾींदो। हाणे हकीम उन्हनि खे दवा थोरे ॾींदो, हाणे त ॾींदुनि ॻोठ निकाली। ओ बाबचल खान जो यार आ पगमट, इहो ख़बर अथई। हाणे बि अञा बचल खान खे कुश्ता ठाहे ॾींदो आहे। तॾहिं बि ॾिस न, बचल खान अञा ताईं ॻाढ़ो लॻो पिया गटूल। हाओ यार हाओ, अदा ख़बर पाण खे बि हाणे हकीम सां यारी रखणी पवंदी। तूं त अञा ताज़ो हुई न। मां त वेली सफ़ा डुबरो थी विया। इहो हकीम खे का मिंथ करे इहो कख ऐं कुश्ता इहो मूंखे खारायो त जीअं मां मल पहलवान थी वञा। मुंहुं ॾिस पंहिंजो, मल पहलवान थींदो। पहिरियां पंहिंजी चिॿी चेल त सिधी कराए। सदाईं पेट वारी ज़ाइफा वांगुरु चेल ते हथ ॾेई थो घुमी। भाई इहो घटि में घटि असां अछी ॾाढ़ी वारनि जो ख़्यालु त कर। वॾो ॾेर आहियां तुंहिंजो, सहुरे बराबरि। माना सहुरो माना पीउ, उनजो ख़्यालु कर, उनजी इज़त कर। हाओ मुंहिंजा वॾा ॾेर, सोहरा ऐं बाबा साईं। तोखे मानी खाइण जी फज़ीलत ई कोन्हे त केरु तुंहिंजी इज़त कंदो? अदाली मां पाण खे हाणे मितेरी जे करे फज़ीलत वारो थियणो पवंदो। क़बर ताईं कोन थींदो फज़ीलत वारा। तव्हां फज़ीलत वारे ॾींहुं ॼाया ई न हो। वाकई यार, असां ॾींहं जा न पर राति जा ॼावल आहियूं। अदाली मां तोखे कीअं ख़बर पई? हूंदा ई न। अकुल बि तॾहिं राति ॼायल जेतिरो अथव। ख़ैर, मां तव्हां ॿिन्ही खे ॾींहं जा तारा ॾेखारे फज़ीलत सेखारे सघां थी। घटि में घटि तव्हांखे मानी खाइण त सेखारींदसि। अॼु खां तव्हांजी किरी शुरू। कल्ह खोले ॿुधी छॾो, ॾींहं राति बीमारनि वारा खाधा खाईंदव त मां हिन घर में रहंदसि। न त रोलू, मूंखे अॼु माइटनि वटि छॾे अच। ओ अदाली मां बेली मुआरी ज़ाल जो चयो मञ, न त सॼो राज खिलंदो पाण ॿिन्हिनि ते। न त रोलू ॻोठ जे हिक माण्हूअ खे रड़ियूं करे ॿुधाईंदो त मितेरी पंहिंजो खबड़ खे छॾे हली वई। माण्हू वरी अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा था, सुधरी वञ चवाए थो। जाड़ी बि जॻह सां खाईंदासीं इहो बीमारनि वारो खाधो। भाॼई बि ख़ुशि, हकीम बि ख़ुशि, ऐं इहो निभागो रोलू बि ख़ुशि। भाॼई वॾी मूरी ते अधु मानी मूरीअ सां खाई त ॾेखारियईं। ॾाढो निर्जो आहीं सादिक, जो धक तो ते असर ई नथा कनि। सभारा बाक़ी तो आंगुर जो ज़ाफ़ाणी मार ते दाहूं कया। मां मज़दूर मज़दूरी वारी मानी खाईंदो आहियां। उहा मानी मुंहिंजे पेट में पयल आहे। मार जेतिरो मारणो अथई मार। हे मुंहिंजा लिंग लोह जा अथई। मारे मारे थकजी पवंदे सोभारा, पर ही लोह कोन रिझंदी। अॼु इन लोह जे लिंगनि खे ॻारे पाणी करे छॾींदुसि। जेकॾहिं न सोभारे खे पाण पाणी विझी मारी आहे न, ही ॾींहुं ॾिसणा न पवनी आहे। अरे तो पंहिंजी धीउ खां मूंखे धक हणाए बेइज़्ज़तो कयो। तो जहिड़े नक वढे रह सघां।
मुझी थी दिलेर भलिया इज्जत वारिया गैरत वारिया शुक्र कर सोबारा तो दिलेर छोकरी को मार खा दिया इज्जत वारो तो समझी ना हाँ पाण के इज्जत वारो तो समझी रेस इज्जत वारो ना है बाकी तू इज्जत वारो ही चुप रे सड़ल देग जी खुरड़ तो वारो रेसो भारो जेकर इज्जत वारो हुजे हा न तो मुखे मेहमान करे न वठी अचे हा मेहमान करे धोखे सां वठी आयो हाँ पोइ मानीअ में नशो विझी उहा मानी मूंखे खारायो मूंसां धोखो कयो था मुड़ुस माण्हू मेहमाननि जी इज़त कंदा आहिनि जेकॾहिं न मुड़ुस माण्हू महिमान थी अचे न उनजी इज़त मां लख भेरा कंदुसि तोसां इहा हालत इन ई करे कई अथमि मुंहिंजा लॻल धक वञी पंहिंजी लाडली धीअ खे ॾेखार सुभारा चाकूअ जा बि जेकॾहिं चीर ॾींदे न उहे चीर घर वञी पंहिंजी मासूम न्याणीअ खे न ॾेखारींदुसि न आहे बचल ख़ान ऐं राज वारनि सां इहा ॻाल्हि कंदुसि मता इहा ॻाल्हि ॿुधी ॿियो को मुंहिंजे बदिरां तोखो पलांद करे वञे सुभारा मुड़ुस माण्हू हिसादक मुड़ुस माण्हू तोखां पलांद मां पाण कंदुसि विड़ी वठ जेतिरो विढ़ो अथई मूंसां विड़ी वठ रस तां परियां बि दीदार कयो त असां हिनखे दाहूं करायूं जहिड़ो रेस बेपितो तहिड़ा तव्हां हुनजा सभई वाठा बेपिता ॿधल मुड़ुस खे लठियूं खणी पुलरियूं था कयो हथ वग़ैरह हाँ त मुंहिंजा हथ खोलियो न मुंहिंजी मार खाइण खां पोइ जेकॾहिं पंहिंजे पेरनि ते पंधु पंहिंजे घर ताईं पहुची वियो त पोइ मूंखे माणे जो पुटु न चइजो अरे हाओ मुकुर खाई खाई असांजे अॻियां मुड़ुस माण्हू थी न बि सुभारा तव्हां वांगुरु माण्हुनि जो मांस त नथा खाऊं न जानवर असां माण्हुनि जो मांस न खाईंदा आहियूं असां माण्हुनि खे हिजाब ॾींदा आहियूं हिजाब असां जानवर आहियूं बाक़ी सही तूं माण्हू आहीं हा सुभारा मां माण्हू आहियां ऐं मूं में माणपो बि आहे चाचा भोगव तू कल खां किथे आहीं का सार ई न लधी अथई बाबा मां तो ॻोठ में ई आहियां आहे त ख़ैर न बाबा तूं घर खां छो ॿाहिरि निकिती आहीं तूं त इद्दत में आहीं न आहियां त इद्दत में पर शुक्र आहे त को नामहरम मुंहुं न आहे पियो मूंखे मजबूरी घर खां ॿाहिरि वठी आई आहे चाचा मजबूरी बाबा ख़ैर त आहे न चाचा खुदाशल बाबा ॾे खैर करे
कल्ह सुबुह खां ॿाहिरि निकितल आहे, हींअर ताईं घर नाहे आयो। सादिक कल्ह सुबुह खां वियो आहे, राति बि न मोटियो आहे। तूं मूंखे हींअर थी ॿुधाई बाबा? मूं शाम ताईं बाबे जो इंतज़ारु कयो, पर अधु राति जो मूंखे पक थी वई त हू अॼु राति घर न ईंदा। पोइ बि सॼी राति घर में अकेली पहरो ॾींदी रहियमि। अधु राति जो मां कंहिंजो वञी दर खड़कायां? कंहिं औरत जो अधु राति निकिरणु घर खां ॿाहिरि सुठो त न आहे। अलाह ख़ैर कंदो बाबा। भला सादिक तोखे इहो ॿुधाए वियो आहे त मां काॾे पियो वञा? कुझु बि न आहे ॿुधाए वियो, बसि लठ खणी नेराने निकिरी वियो। भला पुट मूंखे इहो त ॿुधाए त भला कचे वारे घर में तव्हांजो को सामान को रहिजी त न वियो आहे जो खणणु वियो हुजे, हुनखे देरि थी वई हुजे ऐं उते ई रही पियो हुजे? एतिरो क़ीमती सामान कोन हुयो, बसि 2 खटूं ऐं 1-2 हंध ऐं थोरो घणो ॿियो सामान हुयो, पर बाबा कचे वञा त मूंखे ॿुधाए वञे हा। ख़ैर आहे पुट, ख़ैर आहे। सादिक लभी पवंदो, को वॾो अहिड़ो मसइलो कोन्हे। हल त तोखे पहिरीं तुंहिंजे घर छॾे अचां, पोइ वञी थो ने ॾातो ऐं पीराणे खे इतलाउ कयां, ऐं मां बि लसी हलप वठी सिधो वञा थो बचल खान वटि। उते सभु मिलंदासूं, को न को चारो कढी वठंदासूं। बाबा तूं फिक्र न कर। चाचा फोग देर न कयो, ख़बर नाहे त बाबा लाइ कहिड़े हाल में हूंदो। अमां अलाह साईं केरु कंदो। बाबा तूं या नहार, सादिक मथो मथे ते मुड़ुसु आहे, हुनजो केरु बि नालो कोन वठंदो। अलाह सणाई कंदो। बाबा जिथे बि हूंदो ख़ुदा पंहिंजे अमान में रखंदसि। माण्हूअ मो जॾहिं न माणपो निकिरी वेंदो आहे सोबारा, त उहो 2 टंगनि वारो जानवर हूंदो आहे। मूं में अकुल इंसानियत आहे, ख़ुदा जो ख़ौफ़ बि आहे, ख़ौफ़ बि आहे ख़ुदा जो। सोबारा यादि कर, तोखे 5 खून माफ़ करे छॾियमि। तूं उन मासूम न्याणीअ जी मार जो पलांद तो करी? हाँ, उनजे मंगेंदे उनजे मुड़स खे सोबारा तूं मारे चुको आहीं, क़त्ल करे चुको आहीं। हाँ सोबारा, जेकॾहिं तो में गैरत थोड़ी बि हुजे हा न, हुन न्याणीअ खां झुकी पेरनि ते हथ रखी माफ़ी वठी आहे। औरतनि खे पेरे पवण वारा तव्हां आहियो, असां न। बरा सोबारा, ख़बर आहे तव्हांजे राज जा मर्द पंहिंजी माउ खां झुकी पेरनि ते हथ रखी दुआ बि न आहिनि वठंदा। अड़े उहा जन्नत जो बि दर आहे त हिकु औरत बि आहे। सोबारा, तव्हां कॾहिं औरत खे इज़त ॾिनी हुजे न, तॾहिं तव्हांखे औरत जी अज़मत ऐं उन जी इज़त जो ख़्यालु अचे। तव्हां औरत ज़ात खे अॼु बि पालतू जानवर सम्झंदा आहियो ऐं पेर जी जुती बि सम्झंदा आहियो। इन ज़बान खे लगाम ॾे सादिक, न त तुंहिंजो लाश बि न लभंदो। सोबारा, मुंहिंजो वात न खोल रहा है, मुंहिंजो वात तो न त उहे सिधियूं ॿुधाईंदो सां जो मूं अॻियां कंध खणी ॻाल्हाइण जहिड़ो बि न थींदे। अॼु त मां तुंहिंजो अहिड़ो असरु कंदुसि जो असांजे राज जे कुते जी भौंक ते बि डुकी वञी घर जा दर बंदि करे खट हेठां रिली पाए सुम्हंदे। सोबारा, वारो कर, इहो त कमु करे यार, जल्दी कर, पोइ तोखे बि ॾिसंदुसि, तुंहिंजे राज जे कुतनि खे बि ॾिसंदुसि। जल्दी कर यार, इहो कमु कर। उहो ॾींहुं जल्द तोखे ॾेखारींदुसि। तूं अॻ में हूंदे पुठियो मां हूंदो मां, डोड़ींदे ऐं मां तुंहिंजे पुठियां डोड़ींदुसि, भॼंदो वेंदे। न लिकण जी जाइ लभंदई, न हिननि मां तोखे केरु बचाए सघंदो।
उहो बि त तॾहिं न जॾहिं तूं इन्हनि पेरनि ते हितां ई सिधो वञ। अॼु खां पोइ इन काठ जे घोड़नि ते ठेंग ॾींदो वतंदे, घुमी न सघंदे सिधो। भले घोड़े ते घुमा, भले मुंहिंजी ॿई ॿाहूं वढिजी वञनि सोभारा, रुगो हिन सिसीअ में साह हुजे सोभारा, परांद तोखां या तुंहिंजे पोरनि खां बि ज़रूरु वठंदो साईं। अॼु तोसां का बि रिआयत न आहे करणी। अरे वठोसि, बेहोश थी वञे त हिन जा रस्सा खोले छॾिजो, पोइ मरे या बची हिन जो नसीब। रेस जो हुकुम मञो, हणो मूंखे लठियो, कुटियो मूंखे, वठो रेस जो हुकुम मञो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।